लाड़काणू में ख़बर शामिल कंदासीं त हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ाल मुड़स क़त्ल थी विया आहिनि जॾहिं त औरत ज़ख़्मी थी पई आहे। सिविल इस्पताल में जवाबदारनि यूसुफ मुगेरी ऐं संदसि ज़ाल रिहाना ख़ातून खे क़त्ल करे छॾियो आहे। मारिजी वियल ज़ाल मुड़स इलाज लाइ इस्पताल आयल हुआ। इस्पताल में दाख़िल मरीज़ साजिदा शेख सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस पहुची मारिजी वियल जा मड़ ज़ख़्मीअ खे इस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी खे तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। लाड़काणू में ख़बर शामिल करे रहिया आहियूं। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ाल मुड़स क़त्ल थी विया आहिनि जॾहिं त औरत ज़ख़्मी थी पई आहे। सिविल इस्पताल में जवाबदारनि यूसुफ मुगेरी ऐं संदसि ज़ाल रिहाना ख़ातून खे क़त्ल करे छॾियो आहे। मारिजी वियल ज़ाल मुड़स इलाज लाइ इस्पताल आयल हुआ। इस्पताल में दाख़िल मरीज़ साजिदा शेख सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस पहुची मारिजी वियलनि जा मड़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे जॾहिं त ज़ख़्मी खे तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। लाड़काणू में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ाल मुड़स क़त्ल थी विया आहिनि जॾहिं त औरत ज़ख़्मी थी पई आहे। सिविल इस्पताल में जवाबदारनि यूसुफ मुगेरी ऐं संदसि ज़ाल रिहाना ख़ातून खे क़त्ल करे छॾियो आहे। मारिजी वियल ज़ाल मुड़स इलाज लाइ इस्पताल आयल हुआ। इस्पताल में दाख़िल मरीज़ साजिदा शेख ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस पहुची मारिजी वियलनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे जॾहिं त ज़ख़्मीअ खे तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। लाड़काणू में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ाल मुड़स क़त्ल थी विया आहिनि। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे लाड़काणू मां नवीद लाड़क। जी नवीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु। लाड़काणे जी चाणका अस्पताल जो जेको हॾनि वारो शोबो आहे उते पंहिंजो टे हथियारबंदनि दाख़िल थी जेको आहे उहो दाख़िल मरीज़ औरत ऐं हुनजे मुड़ुस ते फायरिंग कई करे ॾिनी आहे, जंहिं नतीजे में उहा औरत रिहाना मुगेरी ऐं हुनजो मुड़ुसु मोहम्मद यूसुफ मुगेरी जेको आहे उहो थॾे ते जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। ॿुधाए पियो वञनि कंबर भरिसां बहिराम थाणे जे हद ॻोठु लालनो मुगेरी जा जेके आहिनि उहे रहवासी आहिनि ऐं कुझु ॾींहं अवल बि जेको आहे प्यार जे पहिरें करण वारे मामले तां हथियारबंदनि हुन औरत रिहाना ख़ातून मुगेरी खे हुन ॻोठ में ज़ख़्मी कयो, जेका बाहि में गोली लॻण खां पोइ हुनखे इलाज लाइ हिन वार्ड में मुंतक़िल कयो वियो। वार्ड में दाख़िल करे वियो जिते अॼु सुबुह जो हथियारबंदनि हुते घिरी जेको आहे उहो फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं नतीजे में उहा औरत पंहिंजे मुड़ुस समेत मारिजी वई आहे। हिन ॿिन्ही जोड़े जेको आहे उहो कुझु साल अॻु पसंदि जो पहिरियों कयो। 3 ॿारनि जो हिनखे औलाद बि आहे ऐं हिन मामले तां हुनजा जेके माइट आहिनि उहे जेको आहे उहे हुन ते कावड़ियल हुया। हिन वाक़े खां पोइ इलाही जेको पंहिंजो वार्ड आहे हुन में ख़ौफ़ राज़ फैलिजी वियो आहे। मरीज़नि में जेको आहे हुन वक़्तु फायरिंग जे नतीजे में बाहि पइजी वई ऐं हिन फायरिंग जे नतीजे में जेका दाख़िल हिकु ॿी औरत आहे साजिदा, उहा बि जेको आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे, जॾहिं त पुलिस जेको आहे उतां हिन वार्ड मां हिकु हथियारबंद खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नवीद लाड़क तफ़सील ॾियण लाइ।